नाज़रीन ते ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। सखर खां सखर जी एहतसाब अदालत करप्शन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार असिस्टेंट कमिश्नर सोहेल मंज़ूर ऐं ठेकेदार ख़ादिम हुसैन जी 10 लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। ॿिन्ही ॼणनि ख़िलाफ़ 1 करोड़ 95 लख रुपया करप्शन जो इल्ज़ाम आहे। खेनि 4 साल अॻु करप्शन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो हो। अहम ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदालूं। सखर खां सखर जी एहतसाब अदालत करप्शन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार असिस्टेंट कमिश्नर सोहेल मंज़ूर ऐं ठेकेदार ख़ादिम हुसैन जी 10 लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। ॿिन्ही ॼणनि ख़िलाफ़ 1 करोड़ 95 लख रुपया करप्शन जो इल्ज़ाम आहे। खेनि 4 साल अॻु करप्शन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो हो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी सखर जो रिपोर्टर मोरडो महर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मोरडा, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, एहतसाब अदालत अॻूणे असिस्टेंट कमिश्नर ऐं ठेकेदार जी ज़मानत मंज़ूर करे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। नेब जे तरफ़ां लाड़काणे जे उन वक़्त असिस्टेंट कमिश्नर ऐं ठेकेदार खे जेको आहे करप्शन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो हो ऐं मुसलसिल 4 सालनि खां सखर जे सेंट्रल जेल में असिस्टेंट कमिश्नर सोहेल अहमद सूबो ऐं ठेकेदार ख़ादिम हुसैन जेके आहिनि उहे गिरफ़्तार थियल हुआ। ॿिन्ही जे तरफ़ां सखर जे हिसाब अदालत में ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ अॻूणे लाड़काणे जे असिस्टेंट कमिश्नर अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।